मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब अच्छा साईं, रोज़े जी हालत में मिसवाक करण कीअं आई? रोज़े जी हालत में मिसवाक करण इंतहाई बहितर अमल ऐं सुनत अमल आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि बंदो मिसवाक खे न छॾे। मिसवाक जी तमामु वॾी फ़ज़ीलत अहादीस मां आई आहे ऐं बेशुमार जेको आहे उन जा फ़ाइदा आहिनि, जो उलमा उन जे फ़ाइदनि खे बयानु बि कयो आहे। त रोज़े जी हालत में कोई बि बंदो जेकॾहिं मिसवाक करे थो, हे सुनत ते अमल करे थो ऐं जेको बि सुनत ते अमल कंदो यकीन तौर ते क़यामत ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश जो हक़दार थींदो ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़रीब थींदो। छाजे करे सुनत हिकु अहिड़ो अमल आहे जो अल्लाह ताला उन जे अंदरि हिदायत रखी आहे, उन जे अंदरि अल्लाह ताला फलाहियत रखी आहे। त रोज़े जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि बंदो जेको आहे मिसवाक छॾण खे कोशिशि न करे, हर हालत में जेको आहे मिसवाक करे ऐं हे सुनत अमल आहे। जो हिकिड़ी रिवायत आहे साहबा जे जंगियुनि जे अंदरि हिकिड़ी जंग फतह न पई थिए, पोइ साहबा तहक़ीक़ कई त कहिड़ो जेको अमल आहे यकीन तौर ते का कमी कोताही हूंदी, सुनत का रहिजी वई हूंदी, त पोइ हुकुम ॾिनो वियो त तव्हां ॾिसो ॾंदनि जेको आहे ॾियो त नथा, ऐं तहक़ीक़ कई वई वाक़ई ॾंदनि ई न पिया ॾियनि। त साहबा उन जंग खे हिकु ॾंदनि जे सुनत जे इस्तेमाल सां फतह करे ॾेखारियो। हे तमामु वॾा बेशुमार जेको आहे फ़ज़ीलतूं आहिनि सुनत जे बारे में, ऐं कोई बि बंदो सुनत खे जेके छॾण जी कोशिशि न करे, छाजे करे सुनत जे अंदरि हिदायत रखियलु आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु कौल फेल जे अंदरि उम्मती जेकी भलाई आहे, उम्मती जेको आहे रहनुमाई आहे।